रहमतुल्लाह। हबीबन करीमन फरमायो लियस्तअज़िनुकुमुल्लज़ीना। हाँ ये तवाजा ज़ेर दस्त तवाजो औलाद जो तवा मंझुआ यो भी तवा का इजाजत वटे टिन वक्तन में पहिरियों वक्त मिन कबल सलातिल फज्र फज्र जी नमाज का अग में वहीन तदऊन सियाबकुम मिन ज़हीरा। ऐं ॿियो टाइम मोकल वठण जो तवाजे कमरे में अचण जे लाइ इजाजत वठण जो ॿियो टाइम इहो आहे जो जेॾी महिल तव्हां कपड़ा जागण वारा हटाए करे सुम्हण वारा कपड़ा ढके मंझंद जी निंड कंदायो मंझंद जो केलूले वारो आराम कंदायो उन्हें तवाजे आराम मंझांदे वारे टाइम में बे जेकरे तवाजो बच्चो तवाजे कमरे में अचे त मोकल वठण का सवाए न अचे। ही न तदऊन सियाबकुम जेरी मल तवा कपड़ा लाहे रखंदायो। हिन कुरान मजीद जे लफ्ज़न में जा इहो मालूम थे तो त जेकरे मानू सुजागी जा कपड़ा मुकम्मल ड्रेस है पर जेकरे सुमण वारा ब्या कपड़ा हल्का फुल्का रखे त इने को मनो कोने को कुरान मजीद में इन गाल जो भी दलील मिले। गाल समझो जेरी मल तवा कपड़ा पंजे जागण वारा लाहे सुमण वारो लिबास पाए सुमंदायो मंझंद जे टाइम ते बी गाल ये मालूम थी त मंझंद जो निंडड़ी करण इहा भी सुन्नत। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो आ त रात जे जागण जे लाए जेकने चओ था तवा के आसानी सहूलत थिए त मंझंद जो थोड़ी देर निंड कंदा बेपारी नमाज का अग में करे सके थी बेपारी का पोब करे सके थी ये न तो मंझंद जो एड़ी निंड करे जो बेपारी छुटी हां बियो इहो टाइम जेरी मल मंझंद जो तवाजे सुमण जो वक्त आ। ऐं 3 नंबर ते व मिन बाद सलातिल इशा टियों टाइम सुमाणी जी नमाज खां पो सोमानी पढ़ी मानू वही बिस्तर ते आराम ही थींदो आ। उन वक्त में यो जो पर्दा वगैरह न हुंदा हा घरन के दरवाजन ते पर्दा न हुंदा ए पर्दो लगाएण घर के दरवाजे के पर्दो लगाएण या मदीने वाले साईं जी सुन्नत हबीबन करीमन जी सुन्नत। घर के जेकने पर्दो लगल हुजे मच्छर न ईंदा धूड़ न ईंदी दज़ खां बचा थींदो मक्खियूं न ईंदियूं ऐं जेकने दर खुलियो भी पियो हुंदो पर पर्दो लड़कियो पियो आहे त ॿाहिरे माण्हू जी हरूभरू नज़र कोन पवंदी। समझो था त जेकने पर्दो ॾिनल आहे त उन पर्दे मां अंदर कंहिंखे अचण जी इजाज़त न आहे। इन्हनि 3 टाइमनि कमरे में ढरण की इजाजत न है 3 टाइम पहिरियों फज्र नमाज का अग में बियो मंझंद जो निंड वारे टाइम ते 3 नंबर ते सोमाणी जी नमाज का पो जेमल मानू वही आरामी थी। अल्लाह तो फरमाए त सलास औरातिल लकुम ये 3 वक्त तवाजे पर्दे जा वक्त हुंदा हन। ये 3 वक्त तवाजे लाए पर्दे वाला वक्त हुंदा है। लैस अलैकुम वला अलैहिम जुनाहुन बअदहुन इन्हनि 3 वक्तन का सवाए न उन्हनि ते गुनाह हुआ न तव्हां ते गुनाह हुआ अचण वञण में न को उन्हनि खे मन हुआ न तव्हां ते गुनाह हुआ। तवाफून अलैकुम बादुकुम अला बाद
इन्हनि टिनि टेमनि खां अलावा बाक़ी तव्हां कसरत सां ईंदा वेंदा आहियो पुटु आयो धीउ आई नौकर आयो नौकरियाणी ख़िदमत गुज़ार आयो वियो उन टेम में हिक ॿिए ॾे घणो ईंदा वेंदा आहियो त बाक़ी वक़्तनि में घणे अचण जे करे तव्हां ते को बि गुनाह नाहे इजाज़त वठण जी ज़रूरत नाहे बाक़ी इन्हनि टिनि टेमनि ते को बि तव्हांजे कमरे में अचे त इजाज़त वठी पोइ अचे जे इजाज़त वठंदो न त घरधणी खे मौक़ो मिलंदो जेकॾहिं उनजो पंहिंजो लिबास सही नाहे त उहो लिबास सही करे वठंदो या पंहिंजी कंहिं मख़सूस हालत में आहे त उन खां हिकदमि तयारु थी वठंदो अल्लाह तबारक व तआला जल्ल शानो फरमाए थो कज़ालिक युबय्यिनुल्लाहु लकुमुल आयात इएं अल्लाह पंहिंजूं निशानियूं तव्हां खे चिटियूं करे ॿुधाए थो केॾी चिटी ॻाल्हि करे अल्लाह ताला ॿुधाई केॾी पधरी खोले खोले रब ॻाल्हि ॿुधाई आहे वल्लाहु अलीमुन हकीम अल्लाह ताला तमाम वॾो ॼाणण वारो तमाम वॾी हिकमत वारो आहे रब खे इल्म आहे त इन इजाज़त वठण में कहिड़ा फ़ाइदा आहिनि इजाज़त न वठण जा नुक़सान कहिड़ा रब खे